तकरार, है तकरार। वकार खाने जगह तू दोस्त बन जी अची हाँ न तो हितां तोखे कुछ न कुछ जरूर मिले हाँ, पर तू नवाब खान जो गार्ड बन जी आयो ही हाणे तोखे हितां कुछ भी कोन मिला। कुछ मिले तो या कुछ नथो मिले, पर असां पंहिंजो फर्ज पूरो कंदासीं। तो वो कर न पांचो फर्ज केर तो झले तोखे हाँ, तो पंहिंजो फर्ज पूरो कयो। सजावल खान छोकिरो असांजे हवाले कर, न त इहो मसइलो वधी वेंदो। छोकरो केड़ो छोकरो? ॿार थियण जी कोशिश न कर सजावल खान, ॿार थियण जी कोशिश न कर। इज्जत सां शमीर असांजे हवाले कर, न त नवाब खान कोर्ट हलियो वेंदो। वकार खान मुंहिंजी त जिंदगी गुज़री वई आहे कोर्टुनि जा चक्कर कटींदे कटींदे। जेकॾहिं नवाब खान न मूं ते केस कयो मिड़ई ख़ैर जड़ी, पर नवाब खान तोसां गॾु मूं ते बि कोर्ट में केस दाख़िल कंदो। मिड़ई तव्हांखे पियो थो बेवकूफ़ ठाहे। हुन वटि सबूत कहिड़ा आहिनि तव्हां या मुंहिंजे मथां केस करण जा? इन जो मतिलबु त तूं शमीर खे मुंहिंजे हवाले कोन कंदे। मूं वटि हूंदो त तुंहिंजे हवाले कंदो साईं न, बाक़ी जेकॾहिं मूंखे वठी हली लाकअप करी मां तुंहिंजे अॻियां हाज़िर आहियां। जेकॾहिं शमीर न मिलियो न त पोइ ईअं ई करिणो पवंदो। सजावल खान खे थो लाकअप करे वञी कंहिं ॿिए ऑफिसर खे मोकिली या तुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। वज़ीर मां सिजावल खान सां मिलण थो चाहियां। छा? सिजावल खान सां मिलण थो चाहीं? उनजे अंजाम जी ख़बर अथई? छा थींदो? छा थींदो? गोली हणी छॾींदुई। मूंखे जेकॾहिं गोली हणंदो न त भली हणी छॾे, पर यकीन कर वज़ीर मां तुंहिंजो नालो न खणंदुसि। बाक़ी जेकॾहिं हाणे सिजावल खान सां मां न मिलियुसि न त शमीर उन जो घणो वक़्तु ज़ुल्म बर्दाश्त न करे सघंदो ऐं मूं सां गॾु थी सघे त तुंहिंजो नालो बि खणी वेही रहे। पोइ तूं मूंखे इहा मयार न ॾिजाए त मूंसां तो मूंखे माराए छॾी। मूसा मूं पंहिंजे ई घर में खाट रही आहे सिर्फ़ तुंहिंजी दोस्ती जे करे। हाणे जेकॾहिं मां ज़ाहिर थियो मां न त मुंहिंजो ॾोही तूं हूंदे। तूं जेकॾहिं मुंहिंजो चवण वठी हा हिन शमीर ऐं बहावल खे रस्ते तां हटाए छॾी हा त अॼु तूं बि आज़ाद हुजी ऐं मां बि आज़ाद हुजां। जेकॾहिं हिननि ॿिन्ही जे खून में केर बि लोड़े हा न उहो सौट सिजावल खान हुजे हा। वज़ीर तूं होश न विञाए, तोखे कुझु बि कोन थींदो ऐं न ई मां शमीर खे मुसीबत में अकेलो छॾण थो चाहियां। बसि तूं रुॻो हिकिड़ो कमु कर। मूंसां जेकॾहिं सौट सां मिलणु चाहीं थो न त पोइ अचु। जेकॾहिं न हिन महिल मां हुन सां मिलणु चाहियां हा त तुंहिंजे सौट जी औताक मूंखे बि ॾिठल आहे, पर ॾींहं जी रोशनीअ में मां हर हिक जे नज़रुनि में नथो अचणु चाहियां। तूं सिर्फ़ु पंहिंजे सौट खे मुंहिंजो न्यापो ॾे त अॼु राति हू पंहिंजी औताक जा दरवाज़ा खुलियल रखे। मां कहिड़े बि वक़्तु अची हुन सां मिलंदुसि। सिर्फ़ु इहो मुंहिंजो न्यापो पंहिंजे सौट सिजावल ताईं पहुचाए छॾिजांइ। सौट ज़िंदा कोन छॾींदी मूंसा, वरी बि सोचे वठ। मूं सोची सम्झी इहो फ़ैसिलो कयो आहे। ठीकु आहे, मां तुंहिंजो न्यापो सौट ते पहुचायां थो। वधीक तूं ॼाणी ऐं तुंहिंजी क़िस्मत। वेही चाले अची अमीना वञी वञी ॿाहिरियों दरवाज़ो बंदि करे आ। अचे न इहो राकास त असांजी चांहि असांजे बूथ में न हाणे। इन गिदड़ खे त राकास बनाइण वारो तूं ई न। हाणे ने राकास खे गिदड़ बनाइण बि तुंहिंजो कमु आहे, करे ॾेखार। बाबा अम्मा सही थी चए, सोट खे लगाम तूं ॾेई सघीं थो। पुट तो वारो सोट हाणे असदा बणिजी चुको आहे।
जंहिंखे लॻाम ॾियणु नामुमकिन आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां चाहियो था त हुनखे गोॾनि भर झुकायूं त पोइ तव्हां ॿिन्ही भाइरनि मां कंहिं हिक खे हाकिमज़ादीअ सां शादी करणी पवंदी। बाबा इन माईअ जो नालो मुंहिंजे साम्हूं न वठि। मां सोट हथां मरणु पसंदि कंदुसि, पर हिन बदनामीअ खे पंहिंजे गीचीअ जो हार कॾहिं न बनाईंदुसि। पुट तूं कोशिशि करे पंहिंजे सोट खां उन जी धीउ जो संग कढी वठ। अम्मा वॾा तव्हां आहियो, मुंहिंजे लाइ सारां जो संग तव्हांखे घुरणु खपे। पुट जेसीं ताईं हाकिमज़ादीअ जो रिश्तो किथे नथो थिए, सिजावल सारां जे रिश्ते जी ॻाल्हि ई नथो ॿुधे। हाकिमज़ादीअ जो रिश्तो अचणु महाल आहे, उहा सॼी ज़िंदगी इंतज़ार में गुज़ारींदी। पोइ छा सारां खे बि सोट हक़ बख़्शलाए छॾींदो? हाकिमज़ादी जे लाइ त किथे न किथे रिश्तो ईंदो, पर तव्हांजे सोट जो ख़्यालु आहे त तव्हां सोटनि सां रलिजे। पर तव्हां त वतो था पंहिंजे लाइ हुरूं ॻोल्हींदा, छल मिलनव। अम्मा ॻाल्हि कोजीअ ऐं सुणीअ जी न आहे, असुल ॻाल्हि आहे इज़त वारी छोकिरीअ जी। इन ग़लतीअ खां पोइ माई पाण खे सुधारे वई आहे। धूड़ सुधारियो अथई पाण खे, अञा ई छोरी जा उहे पेर आहिनि। अम्मा खे सभु ख़बर आहे, पोइ बि असांजे घाटे में थी हणे। साईं शहर कमु आहे, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त अदा सां थी अचां वञी। मौजा साईं, जेकॾहिं तव्हां चाहियो त मां तव्हां सां पाण हलां। इहा तकलीफ़ तव्हांखे कोन ॾींदसि। मूंखे त ख़ुशी थींदी। साईं तव्हांखे पंहिंजा कम खोड़ सारा आहिनि, तव्हां पंहिंजनि कमनि में काबू लॻा पिया आहियो। तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी ही बंदो त तव्हांजे लाइ हर वक़्तु हाज़िर आहे। अदा खे साण करे वठी वेंदसि, तव्हां रुॻो ड्राइवर खे चई छॾिजो। भला वञण त ख़ैर में थो थिए न। कुझु ख़रीदारी करणी आहे ऐं कुझु कपिड़ा वठणा आहिनि, जेकॾहिं तव्हां चओ त तव्हांजे लाइ बि कुझु वठी अचां। इहे त तव्हांजा कुर्ब थींदा जो मुंहिंजे लाइ कुझु ख़रीद करे ईंदव। ज़रूरु, छो न, मूं मथां बि तव्हांजो फर्ज़ त आहे। पंहिंजे लाइ कुझु वठां थी त तव्हांजे लाइ बि आणियां। हा, जेकॾहिं मुंहिंजे लाइ कुझु वठी त पंहिंजे भाउ सुल्तान जे लाइ ज़रूरु वठिजांइ, छाकाणि त हू मतां दिलि में करे त मूंखे नज़रअंदाज़ था कनि। साईं अदा मुंहिंजी तव्हांजी कॾहिं बि दिलि बि नाहे कंदो। हू त तव्हांजे साम्हूं हिकु नौकर वारी ज़िंदगी गुज़ारे थो, कोई बि तव्हांखे कॾहिं मयार कान ॾिनी हूंदई। हा ज़रीना बेगम, इहे बि हुनजा कुर्ब आहिनि, ऐं हूअं बि मां सुल्तान खे कंहिं बि कम खां जवाबु न आहे ॾिनो। जेकॾहिं हुनखे लख बि घुर्बो हूंदो न त मां हुनखे 1.25 लख ॾिनो, ऐं इहा पुछा कोन कई हूंदोमांसि त इहे पैसा काॾे ऐं कहिड़े क़दम थो आणी। साईं तव्हांजे कुर्ब जे करे असां तव्हांजा गुलाम थी विया आहियूं। ज़रीना बेगम तूं गुलाम न, पर हिन दिलि जी राणी आई ऐं राणी थी रहंदी। सट ज़रूरी कमु आहे, चओ। पर मां तव्हां सां अकेले में ॻाल्हाइण थो चाहियां। अकेलाई में? जी हा सर। ॻाल्हि कयो। सट मूंसां तव्हां सां मिलण थो चाहे, पर मूंसां जो हिकु शर्त आहे, तव्हांजे हुन जे विच में जेका ॻाल्हि थींदी उहा राज़ हूंदी। छा मूंसां हिते अचण खां पोइ ज़िंदा वापसि वेंदो जो राज़ खे राज़ रखण जो वाइदो थो वठे? इहो त तव्हां ई ॼाणियो था न सुठो। चइबो त आख़िर अची ओठ पहाड़ जे हेठां। मूसा न तव्हांखे पहाड़ थो सम्झे न वरी पाण खे उठ। या त हुन जे अचण खां पोइ ख़बर पवंदी त छा थो थिए। चङो ॿुधाए, किथे ऐं कॾहिं थो मिलणु चाहे? अॼु राति मूंखे चई त उताक जो दरवाज़ो खोले छॾिजो ऐं तव्हां सां मिलणु ईंदो। मूसा जी दिलेरीअ जी दाद ॾियणी पवंदी जो शींहं खे सुजाग करे उन जी गुफ़ा में अचण जो ऐलान थो करे। छा चवां मूसा खे? मूसा खे चइजांइ त असांजा दरवाज़ा हुन जे लाइ खुलियल हूंदा ऐं हुन जी मेज़बानीअ लाइ असां पाण मौजूद हूंदासीं। ठीकु आहे सुठो, मां मूसा खे वञी इहो तव्हांजो न्यापो ॾियां थो। ॿ मिंट वज़ीर, जेकॾहिं दुश्मन दिलेरो हुजे त हुनजो क़दुरु करणु घुरिजे। हुनखे धोखे सां मारणु नाइंसाफ़ी आहे।
मूंसा खे न्यापो ॾेई छॾिजांइ त पंहिंजे लाइ कफन वठी घर रखी अचे। मता सुभाणे असांखे मयार ॾे त मूंखे कफन वठण जी बि मोहलत न ॾिनई। पर सोट बस असां जेको तोखे न्यापो ॾिनो इहो मूसे खे वञी ॾिजांइ। बाक़ी असां हुनजे गुस्ल जी तयारी करे था सघूं। हाणे तूं वञी सघीं थो। धी हली मां उथी बा बार ऐं चाह ढुकता प्यार। मूंखे ख़बर आहे त तूं जन्नत थी खटी, पर तव्हां सभु गॾिजी जेको मुंहिंजे लाइ दोज़ख जो ॿारनि ॿारियो थिया न, उन खे मोह केरु ॾींदो? पेरनि हेठां त तुंहिंजे ज़मीन खे ट्रामू कयो आहे कुदरत वारे, उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? अछो मुंहुं आहे मुंहिंजो जो सॼी दुनिया छॾे तो जहिड़ी मिकिरियल सां शादी कयमि। ॿुधे थी न मां? ॿुध सुकल सांडरे जा लफ़्ज़ मां विक्र थी कयां। भली माण्हू सकरात में हुजे पर हिन सांडरे सुकल खे लॻंदो त इहा मिकुर थी करे पई। अड़े जॾहिं पंहिंजे जीअ खे लॻई न पोइ ख़बर पवंदई। जेका मुंहिंजे जीअ खे लॻल आहे न अहिड़ी त दुश्मन खे बि न लॻे। छोरो चोर थियो, रन मिकिर कयूं खट ते वेठी आहे ऐं छोरी मुंहिंजो चवण वठे ई कोन थी। हाणे सालू करे त करे छा, घर जी करे या ॿाहिरि कमकार जी करे? बाबा घर जे कम में त मां हथ वंडराईंदी आहियां, छा ॿाहिरि जो बि कम मां करे अचां छा? जेको घर जो ख़र्चा उहो त अदा पूरो कयो वेठो आहे। छोरे खे कमदार अन जी बोरी छा थो पहुचाए? तव्हां सम्झो था त सॼे घर जो ख़र्च थो हलाए। गिह चांहि खंड पती भाॼी भुती अटो इहे किथां था अचनि तव्हांखे ख़बर आहे? तव्हांखे इहा बि ख़बर न हूंदी त इहो सभु पूरो करण लाइ मां केॾो थो जीअ खे झंझोड़ियां। तो त आसमान मां तार लाहे हाणे असांजे झोलीअ में रखिया आहिनि। बाक़ी असां इहो सोतो चटरीअ लखणे जो क़दुरु कोन था कयूं। बेहयाई त ॾिसेसि, तोॾा त ॾिसेसि, इन ॻाल्हि कंदे शर्म हया कोन थो थिए। इन बीमारीअ में खट ते ई किनी थींदी आहे, मौत जूं दुआऊं घुरंदी आहे पर मौत कोन मिलंदी। पिट पिट वॾा झोल झले पिट। मां वञा तो रेस नवाब खान सां मिलण। दर खे अंदरां कड़ो ॾेई छॾिजांइ। केर बि अची खड़का दर न खोलजांइ जेसीं ताईं मां वापसि न अचां। बाबा हितां तूं कंहिंसां मिले रेस जो ॻोठ? अम्मा रोड ते वञी कंहिंखे मिंथ कयां थो, कोन को मोटरसाइकिल ते खणी हलंदो। छा रेस अदा खे छॾाईंदो? अम्मा कोशिशि त करणी पवंदी न। छा तुंहिंजे भाग ज़ालिमनि जे रहम करम ते छॾे ॾियूं? बाबा मूंसां बि आसरो ॾेई वियो आहे, उहो बि कोशिशि कंदो हूंदो। अम्मा सिजावल जहिड़ो कारीगर नांग मूंसां जहिड़े मामूली चोर जी किथे ॿुधंदो? जेसीं ताईं कंहिं वॾे माण्हू जी हुन मथां लत न पवंदी त हो शामीर मां हथ कोन कढंदो। बाबा मालिक भलाई कंदो, तूं कोशिशि कर। पराई आईअ में असां पचण शुरू कयो आहे, मालिक सणाई कंदो, पर ॻाल्हि करी आहे। यार मूसा गलती तो करी तूं। सोट सिजावल खान तुंहिंजे लाइ कबर खोटराए छॾी आहे। वज़ीर जेकॾहिं इहा कबर मुंहिंजी क़िस्मत में लिखियल आहे त पोइ उन में दफ़न थियण जे लाइ मूंखे केरु बचाए नथो सघे। तूं सौंसदो बाह में ट्रपो थो ॾी मूसा, क़िस्मत ते ॾोह न ॾे। वज़ीर ॿी का वाट ई कान्हे रही। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं शामीर तुंहिंजो नालो खणी थो वेहे त पोइ सिजावल खान हिकु तूं न पूरी तुंहिंजी आका खे ख़तमु करण खां पोइ थी सघे मुंहिंजो बि रुख करे ऐं पोइ मुंहिंजे ख़ानदान खे बि ज़िंदा कोन छॾींदो। इन खां बहितर आहे त मां अकेलो वञी पंहिंजो सिर अॾीअ ते रखां। इहा बि हक़ीक़त आहे। शामिर जेकॾहिं वात खोले वेही रहियो न
सौट सजावल खान असां मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। तव्हां मां कंहिंखे कुझु बि कोन थींदो। बाक़ी सजावल जेकॾहिं मूंखे छॾे थो या दफ़न थो करे, इहो मुंहिंजो रब ई बहितर थो ॼाणे। एतरी पक न हुई को तू एतरी मार खणी सघंदे। वो तो समझो बिन चमाटन खां पोइ ईअं बोलींदे जीअं बंगाली तो पंहिंजे मालिक अॻियां बोलींदो आहे। मूं मां तोखे कुझु बि हासिल न थींदो सिजावल खान। छो त नाकामी तुंहिंजो मुक़दर बणिजी चुकी आहे। न छोरा न, नाकामी लफ़्ज़ खां मूंखे सख़्त नफ़रत आहे। ईअं सम्झ त तुंहिंजी इहा क़ुर्बानी राय कान वई, जिन जे लाइ तूं क़ुर्बानियूं पियो थो ॾीं उहे कुत्ते जियां पुछ लटकाए मुंहिंजे पेरनि ते किरण लाइ तयार। कूड़ थोड़ी इहो कूड़ा। कूड़ ऐं सच जी ख़बर त सुबुह जो पवंदी। सुभाणे सुबुह ताईं सभु ख़बर पइजी वेंदी। लाला हुकुम सोटरा। हिन जी आइड साइड कयोसि। अॼु राति हिन छोरे जी का आइड वाइड कयो। ईअं न थिए जो तुंहिंजा धक न जा वञी औंधा वटि। इन करे जीअं हीअ राति ताईं बेहोश न थी वञे, ये मूंखे सुबुह ताईं तंदुरुस्त ऐं तानो घुर्जे। सलीमा सोट मूंखे हिनखे खाणे में बीहण लाइ चयो, पर मां तोखे हिन छोरे खे आड छाड लाइ चयो अथमि। हिनखे तूं तयार कर, ही तुंहिंजे हवाले आहे। पंहिंजो त रोज़ मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पोइ ॾींहुं हुजे या राति जेॾीमहिल बि हुकुम कंदी आहीं मां त हलियो ईंदो आहियां तोॾे। ऐं असांजूं मुलाक़ातूं त थियनि थियूं न, शादी बि कंदासीं। अॼु तोखे मूंसां वाइदो करणो पवंदो। पहिरियां तूं कमरे में हल, उते हली कचहरी कयूं था ऐं वाइदा बि कयूं था। छा वज़ीर मूंसां मोहबत कंदो आहे या हू नाटक थो करे? मूं जॾहिं बि हुन सां शादी जी ॻाल्हि कई आहे हू सदाईं नटाए वेंदो आहे। जेकॾहिं सच में वज़ीर मूंसां शादी नथो करे ऐं मूंखे बेवकूफ़ थो बणाए, पोइ त मां भाॼाई जी नज़रुनि में किरी पवंदसि, जंहिंखे पूरी हक़ीक़त जी ख़बर आहे। हुन बार बार मूंखे सम्झाइण जी कोशिश बि कई आहे, पर मूं त हुनजी हिकु बि न आहे ॿुधी। हाणे जेकॾहिं वज़ीर मूंखे धोखो ॾिए थो त सॼी उमिरि भाॼाई जे साम्हूं मां मुंहुं खणण जहिड़ी बि कोन रहंदसि। जंहिं घर में मुंहिंजा हुकुम था हलनि उन ई घर में मुंहिंजो कंध शर्म सां झुकी वञे, ईअं मां हरगिज़ थियण कोन ॾींदसि। कुझु बि थी पए वज़ीर खे राज़ी करणो पवंदो। जेकॾहिं वज़ीर इनकार थो करे, न मां वज़ीर खे ज़िंदा छॾींदसि, न ई मां पाण ज़िंदा रहंदसि। अचे वज़ीर,
त मां उन खां आख़िरी फ़ैसिलो वठंदसि, हा या न। हाणे मां उन जे ॾटनि ते कोन हलंदसि। तव्हांखे हिन वर्दी पाइण जो को हक़ कोन्हे को। तव्हां हिन महिल ताईं हिकु लुच लोफर खे गिरफ़्तार न करे सघिया आहियो। नवाब जेके तव्हां लुच ऐं लोफर था चओ न, हुनजी पहुच तमामु मथे ताईं आहे। MPA MNA ताईं हुनजी पहुच आहे। तव्हां पाण ई ॿुधायो त मां हुनखे कीअं थो गिरफ़्तार करे सघां। मां को बि बहानो ॿुधणु नथो चाहियां। सुभाणे के सिज में मुंहिंजो माण्हू आज़ादु थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं तव्हां हिन कम में नाकाम थियो न, पोइ मुंहिंजे हथियारनि जा मुंहुं खुली वेंदा ऐं हुन में जेको नुक़सानु थियो मुंहिंजा ज़िम्मेवार तव्हां पाण। नवाब खान इन कदम खणण जी मां तव्हांखे इजाज़त हरगिज़ कोन ॾींदुसि। बाक़ी तव्हां सां वाइदो थो कयां त इंशाअल्लाह इहो कमु अॼु राति या सुबुह ताईं ज़रूरु थींदो। उतार जी बादशाही बरक़रार है। आलिया बावल वे बावल तो इहो सोचियो हूंदो त जेसि ताईं रेस वटि हली न वेंदुसि तेसि ताईं को कमु न थींदो, पर ईअं न आहे। मां कोशिश में लॻो पियो आहियां। सूबेदार तुंहिंजे साम्हूं वियो, आओ की छंड पटी तम सूबेदार खे ऐं वाइदो करे वियो सुभाणे के सज ताईं तव्हांजे हमराह खे हू सजावल जी चंबे मां आज़ादु कराए वेंदो। बाबल साईं, मूंखे ख़बर आहे तव्हां कोशिश में हूंदो, पर मुंहिंजी दिलि मुतमइन न पई थी, इन जे करे तव्हां वटि हली आयुसि। थी वञे तव्हांजी दिलि मुतमइन। बाबल साईं, उहो त तॾहिं ई थींदो जॾहिं मां पंहिंजे पुट खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदुसि। बाबल साईं, असांखे तव्हां मां इहा ई उमेद हुई, तव्हांजा लख कुर्ब थींदा असांजे मथां। नहीं थींदी, तूं बेफ़िक्र थी वञी घर वेह। अदम खे तव्हां सां का सलाह करणी आहे, जेकर थोरो टाइम ॾियो त। अदी हींअर त उताक ते महिमान आया आहिनि, वञा थो उन्हनि ॾे। सुभाणे सॼो ॾींहुं तोखे ॾींदुसि, जेको ॻाल्हाइणो अथई ॻाल्हाए वठिजांइ, ठीकु आहे? मेरो जी चवां साईं। उतां कंहिं घर जो कड़ो खोले छॾिजांइ, मां उतां ईंदुसि, ठीकु आहे? जी। अमा सारा दर खे वञी अंदरां तालो ॾेई अच। हाकुमज़ादी, जेकॾहिं तूं मुनासिब सम्झी तूं पंहिंजो कमु मूंखे ॿुधाए सघीं थी। जेकॾहिं सम्झा हा न इन मसइले जो हल तो वटि आहे त अदा सां ॻाल्हि न कयां। मर्ज़ी जी मालिक आहीं, मां तो मथां को ज़ोर त कोन थी रखां। भॼई तूं पाण खे हिन घर जी मालिकाणी सम्झंदी आहीं न, पर तूं त नौकरियाणी खां वधीक चट आहीं। पोइ बि मां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदी आहियां। जेकॾहिं तूं यकीन करीं न त हिन घर जी नौकरी कंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। भली तूं पंहिंजे पाण खे हिन घर जी सरदार सम्झ, पर कॾहिं बि मूं तोखे ख़ुशी ऐं मुतमइन नाहे ॾिठो। बसि हाणे बसि, अजायो इहे ताना ई टोकू करणु छॾे ॾे त मां पंहिंजो होश न विञाए वियां। अम्मा वरी छा थियो? अम्मा, जॾहिं पुफी खे असांजो ॻाल्हाइण वणे नथो, अजय बहस छो थी करी पुफी सां? वरी जे बाबा खे ॿुधाई, पुफी खे त कुझु कोन चवंदो, पर रखंदो तुंहिंजी निड़ी जे मथां लथ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।